गुलाम रसूल शाह हिकिड़ो फ़सुलु थींदड़ आहे सिर्फ़ु चेट वारो फ़सुलु थींदो आहे उहो असां सां ज़ुल्म करे वाटर ॾाठो आहे। जेकॾहिं आबादी करे न छॾियो त असां केॾांहुं वेंदासीं। जी बिल्कुलु हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं बाग ज़ैदाबाद शहर जे भरिसां बूबक ॻोठ, जिते रोदराणी बिरादरी जे ज़मीन ते जेका वाटर वहंदो आहे उनखे एसडीओ बाग ज़ैदाबाद विजय कुमार ॻोठाणनि खां पासे जी ज़मीन खां जेके जिन जो वाटर आहे उन्हनि खां लखे रुपया हज़ारे रुपया रिश्वत वठी ऐं उन्हनि जो वाटर स्टार्ट करे उन्हनि जी ज़मीनूं आबाद पियो कराए ऐं रोदराणी बिरादरियुनि जो वाटर तव्हां ॾिसी रहिया आहियो जेको उन्हनि जो ड्राए ऐं ख़तमु करे छॾियो, जिन जे लाइ अॼु रोदराणी बिरादरियुनि एहतजाज कयो आहे। अचो त साणनि वधीक पुछूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। वठणु चाहिनि था गुलाम अहमद शाह गुलाम रसूल शाह इहो असांखे चवनि था त ॿनियूं खपायो असांखे ॾियो, न त तव्हांजो पीच वाटूं पाणीअ जूं बंदि करे पाणी तव्हांजो बंदि करे छॾींदासीं, को बि तव्हांजी आबादी कान थींदी। इन जे लाइ असां सां वॾो नाहक ज़ुल्म कनि था। जेको आहे ॿ वाटर था निकिरनि सरकारी पीच मां, उहो हिकिड़ो वाटर विजय कुमार वहाए ॾिनो आहे हुननि खे लखें रुपया ऐं हज़ारे रिश्वत वठी हुननि खे वहाए ॾिनो आहे। असांजो वाटर जेको आहे बंदि कराए छॾी। असांजा 300 एकड़ सही ज़मीन आहे, असांजी न मज़ूरी आहे न को ॿी ॻाल्हि कुझु बि कोन्हे। असांजो मज़ूरीअ ते गुज़र सफ़र आहे, नौकिरी ॿी असांखे कुझु बि कोन्हे। हिकिड़ो फ़सुलु थींदड़ आहे सिर्फ़ु चेट वारो फ़सुलु थींदो आहे, उहो बि असां सां ज़ुल्म करे वाटर ॾाठो आहे। इन जा ज़िम्मेवार पाण हूंदा। हिन वाटर ते पहिरें बि झेड़ा थी चुका आहिनि, खून रेज़ी थी चुको आहे ऐं असां हिननि खे साईं गुलाम रसूल शाह ऐं साईं मोहम्मद शाह ऐं गुलाम अहमद शाह हिननि असांजो वाटर ॾहिराए ऐं एसडे असांजो वाटर विजय कुमार असांजो वाटर ॾहिरायो आहे ऐं हिकिड़ो वाटर चालू आहे। तव्हां पाण ॾिसो पिया हिन में ज़ियान बि थी सघे थो, झेड़ा बि थी सघनि था। छा कयूं, मिसकीन आहियूं, मजबूर आहियूं। जी साईं असां सां ज़ुल्म तव्हां ॾिठो हूंदो, तव्हां मिशन इहो वांदे ॾिठो आहे त इहो हिकिड़े पासे मिशन वहे पियो, ॿई वाटर असांजा कोर्स ॿई गॾु आहिनि। असांजे लाइ गैर क़ानूनी आहे, हुननि जे लाइ क़ानून आहे। हीउ किथां जो क़ानून आहे, हिकिड़ो वहे थो ॿियो गैराबाद आहे ऐं असां सां ज़ुल्म आहे। असां हीउ बचड़ा इन्हनि ते था थियूं था। 12 महीने में असांजो फ़सुलु हिकिड़ो थो थिए, उहो बि जेको बवेला असां मानी खाऊं था, बचड़नि खे खारायूं था। हीउ वॾेरा ऐं शाह जेके आहिनि गुलाम रसूल शाह मोहम्मद शाह गुलाम अहमद शाह, उहो चाहींदा इहे बवेला बि न खाइनि, हितां लॾे वञनि ऐं असां सां ज़ुल्म आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजो कोर्ट सगोरी खे अर्ज़ु कयूं था। को हे विजय कुमार एसडीओ एरी किशन वारनि असां सां ज़ुल्म कयो आहे ऐं असांजा अॾ ड्राहे हींअर पासे में साॻियो अॾ उहो हुननि खां लखें रुपया हज़ारे रुपया रिश्वत वठी उन्हनि खे चालू करे ॾिनई, उहे वहनि पिया ऐं उहो साॻियो विजय कुमार असांखे धमकियूं ॾेई एफआईआर जा धमकियूं ॾेई असांखे असांजा अॾ बंदि कराए चए थो तव्हां वहंदो तव्हां ते एफआईआर कराईंदासीं। हीउ जेको कराइण वारा आहिनि असां सां वॾेरा था कराइनि, गुलाम रसूल शाह गुलाम अहमद शाह मोहम्मद शाह, हे चवनि था अधु क़ीमत में असांखे पंहिंजी ज़मीनूं ॾियो ऐं तव्हांखे वहण न छॾींदासीं। असांखे अधु क़ीमत ते पंहिंजी ज़मीनूं ॾेई तव्हां लॾे हलिया वञो। साईं असांजा हीउ बचड़ा मासूमड़ा आहिनि, असांजो गुज़र सफ़र हिन ते आहे। असांखां जेकॾहिं आबादी करे न छॾियो त असां केॾांहुं वेंदासीं। गुलाम अहमद शाह गुलाम रसूल शाह हिकिड़ो फ़सुलु थींदड़ आहे सिर्फ़ु चेट वारो फ़सुलु थींदो आहे, उहो बि असां सां ज़ुल्म करे वाटर ॾाठो आहे। जेकॾहिं आबादी